अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी गीतन जी बेहतरीन ऐं ख़ूबसूरत गुलकारा ऐं मॉडल नीलम अलफ़। अदाकारा नीलम अलफ़ केर ऐं किथां जी आहे? अदाकारा नीलम अलफ़ खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। सिंध जी बेहतरीन ऐं बोल्ड अदाकारा नीलम अलफ़ ख़ैरपुर मीरस भरिसां हिकिड़े नंढड़े ॻोठ देह सोहू सां तालुक़ रखे थी। पर नीलम अलफ़ नंढी वॾी कराची में थी ऐं हींअर बि कराची में ई रिहाइश पज़ीर आहे। नीलम अलफ़ सोहू ज़ात सां तालुक़ रखे थी। नीलम अलफ़ खे खाइण में मटन बिरयानी पसंदि आहे। नीलम अलफ़ कैरियर जी शुरूआत मैगज़ीन फ़ोटो शूट तां कई ऐं बाद में मॉडलिंग होस्टिंग आख़िरकार गुलकारी बि शुरू कयई। सोशल मीडिया ते उहे ख़बरूं बि वायरल आहिनि त नीलम अलफ़ सिंधी सनी लियोन आहे। मतिलबु त नीलम अलफ़ चंद पैसनि एवज़ फनकारनि अदाकारनि प्रोड्यूसरनि समेत अमीर माण्हुनि जा बिस्तरा बि गरम करे थी। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।